ओम शांति। दीदी मुरलीधर का 21/6/2023 मीठा मीठा बाप चरचवंता मीठे मीठे बार ता ज्ञान सागर बापट आया ईंदा आयो सम्मुख मिलण मनाइण बादल भरण ता हिते कोई तीर्थ करण व पहाड़ी जी हवा खाइण न ईंदा आयो। प्रश्न ग्रस्त व्यवहार में रहंदी हुई कहिड़ी विधि सां हलंदा रहो त एवर हेल्दी ठही वेंदो। उत्तर एवर हेल्दी थियण लाइ सदैव बाबा बाबा कंदा रहो। तव्हां सां ई खावां तव्हां सां ई घुमां सभु कुझु बुद्धि सां बाप जे हवाले करे छॾियो। ईअं सम्झी करे हलो कि असां शिव बाबा जी परवरिश जे अंदर पलऊं था। ये समझो कि शिव बाबा जी परवरिश जे अंदर हलूं था। कहिड़ी भी चीज में ममत्व न रहे, अर्पण करे करे हुन सां हुन जे हुकुम सां खाओ त सभु पवित्र थी वेंदो। असांखे सभु कुझु बाबा जे अॻियां अर्पण करे ॾियणो, हुनजे हुकुम सां असांखे खाइणो त सभु पवित्र थी वेंदो ऐं असां एवर हेल्दी थी वेंदासीं। त ग्रस्त व्यवहार में रहंदे हुए कहिड़ी विधि सां हलो त एवर हेल्दी थी वेंदो। हेल्दी थियण लाइ असांखे सदैव बाबा बाबा कंदा दिलि सां बाबा बाबा कंदा रहो। अर्थात ये सब कुछ बाबा जो आहे। बाबा खे चओ बाबा तव्हां सां ई उथां वियां खावां पीआं घुमां। हर कर्म कंदे हुए बाबा खे यादि करो। मुंहिंजी गृहस्थी न आहे, सभु बाबा जो आहे। बाबा खां पुछी करे करो। सभु कुझु बुद्धि सां बाप हवाले करे छॾियो। ईअं सम्झी करे हलो शिव बाबा जी परवरिश जे अंदर हलूं था। छो कि सेंटर मधुबन में त हूंदो ई आहे कि शिव बाबा जो नाम, हुते त जगह जगह बाबा जो चित्र, बाबा जी सेवा, बाबा बाबा थींदो ई रहंदो। त यादि ईंदो ई आहे कि सभु शिव बाबा जी आहे। लेकिन गृहस्थी में असांखे ख़ासि ध्यानु रखणो पवंदो आहे। कहिड़ी भी चीज में ममत्व न रहे, अर्पण करे करे हुनजे हुकुम सां ई खाओ त सभु पवित्र थी वेंदो ऐं असां एवर हेल्दी थी वेंदा। गीता आहे दूर देश जा रहण वारा। ओम शांति। दूर देश जे रहण वारा वटि ॿार मिलण ईंदा आहिनि। ॿार कोई तीर्थ ते न ईंदा आहिनि, व पहाड़ी जी हवा खाइण न ईंदा आहिनि। मनुष्य त पहाड़नि ते वेंदा आहिनि हवा खाइण, परंतु ॿार हिते ईंदा आहिनि माता पिता सां मिलण मनाइण। ये ॼाणंदा आहियो माता पिता दूर देश जा रहण वारा, माता पिता दूर देश जो रहण वारो हिन समय हिन पराये देश में ईंदा आहिनि। छो ईंदा आहिनि? स्वर्ग रचना। उन्हनि सां मिलण लाइ ॿार भिन्न भिन्न गांव सां केतिरा दूर देश खां ईंदा आहिनि। विलायत खां बि ईंदा आहिनि। के लाइ कोई चीज ॾिसण लाइ न, आत्मायूं अथव जीव आत्मा ईंदियूं आहिनि माता पिता सां मिलण लाइ। माता पिता बि आहे दूर देश जो रहण वारो। हाणे तव्हां कंहिंजे अॻियां वेठा आहियो? माता पिता जे साम्हूं वेठा आहियो न, जंहिंसां असांखे स्वर्ग जा सुख मिलणा आहिनि, परंतु हुननि जे मथे हलण सां ई मिलंदा। इन करे श्रीमद जो गायन आहे न, भगवान वाच्य श्रीमद गायल आहे न। ब्रह्मा विष्णु शंकर जी श्रीमद जो गायन न थींदो आहे। सभिनि खां श्रेष्ठ माता पिता आहे जंहिंजो गायन थींदो आहे। हिन सृष्टि जे रचयिता माता पिता जो आह्वान कंदा आहिनि। हिन सृष्टि जो रचयिता जो माता पिता आहिनि, जो सभु आह्वान कंदा आहिनि कि हिन चीची पतित दुनिया में अचो, असांखे अची करे पावन ठाहियो। हाणे उहो पराये देश में आया आहिनि बाबा। तव्हां बि पराये देश में वेठा आहियो न। हीअ रावण जो देश आहे। ये अकासुर बकासुर पूतनायो सुपनखायो हिरण्यकश्यप आदि
सब हिन मनुष्य सृष्टि सब हिन मनुष्य सृष्टि जी मनुष्यनि जा ई नाम आहे। असुर कोई ॿियो रूप न आहे, न देवताउनि जो कोई ॿियो रूप आहे, न कंहिंजी चार भुजायूं आहिनि, त उहो बि आहिनि, त उहो बि मनुष्य वो भी मनुष्य, देवता भी मनुष्य, लेकिन देवता अर्थात जिनजो शरीर तो प्रधान हुजे, जिनजी आत्मा में दैवी गुण हुजनि, परंतु देवताउनि जो पावन देश में पुनर्जन्म हूंदो आहे न, उन्हनि जो पावन शरीर हूंदा आहिनि, त मनुष्य जहिड़ा ई ॿ कन। सत्य त्रेता जी ईश्वर जो घर थियो, स्वर्ग में ईंदा आहियो त स्वर्ग में ईंदा आहियूं त जीअं पंहिंजे घर में ईंदा आहियूं, तुंहिंजे बाबा जो देश आहे न, हाणे उहो थियो पराए, हाणे पराए घर में आहियूं, हिन समय सां रावण जे घर में आहियूं, लेकिन सत्य त्रेता हूंदो बाबा जो घर, त उहो जीअं असांजो घर आहे, हाणे इहो आहे परायो घर, इहो आहे रावण जो घर, इहा सृष्टि, त बाबा जी करे असांखे रावण जे घर सां छुड़ाईंदो आहे, लिबरेट कंदो आहे न। अधु कल्प त माया जे देश में पुनर्जन्म वठंदा आहियूं न, अधु कल्प असां माया जे देश में पुनर्जन्म वठंदा रहंदा आहियूं। सत्य त्रेता में त राम राज्य अर्थात ईश्वर जो राज्य है, श्री ईश्वर स्थापना करे थी न, अधु कल्प उते पुनर्जन्म वठंदा आया आहियूं, अधु कल्प रावण जे राज्य में पुनर्जन्म वठंदा आहियूं। हाणे ॿारनि खे सम्झ पई कि असां कंहिंजे साम्हूं वेठा आहियूं, ये टीचर भी आहे त सतगुरु भी आहे, तव्हां माताऊं भी टीचर आहियो, सतगुरु भी आहियो, बाबा असांखे कहिड़ो वॾो टाइटल तो ॾे, त असां माताऊं भी टीचर भी आहियूं, सतगुरु भी आहियूं। जॾहिं हाणे असां भी पढ़ायूं था, हाणे असां भी बाबा जी जेकी श्रीमत आहे धारण करे ॿियनि खे सेखारियूं था न, तव्हां भी पढ़ाईंदा आहियो मनुष्य खां देवता ठाहिण लाइ। हाणे त तव्हां आसुरी संप्रदाय खां दैवी संप्रदाय ठहो था न, ताकि काटन सां फूल ठाहिण हिन रथ में बाप सवारियो आहे न, ये त ॿारनि सां मिलण ऐं देशनि में भी ॿिया देशनि में भी, ये त ॿारनि सां मिलण ऐं ॿिया देशनि में भी वेंदा आहिनि, छोजी चैतन्य ज्ञान सागर आहे न। बाबा चवंदा आहिनि कि तव्हांखे हाणे मां काटन खां फूल ठाहिण लाइ हिन रथ में ईंदो आहे, ये त ॿारनि सां मिलण ऐं ॿिया देशनि में भी वेंदा आहिनि, छोजी चैतन्य ज्ञान सागर आहे न। बाबा त चवंदा न, मां त काटे भी वञी सघंदो आहियां, जड़ सागर त न आहे न जो डूबी वञे, बाबा त काटे भी वञी सघंदा आहिनि। बाबा चवंदा न, मां त सेकेंड में पूरे विश्व में टक्कर लॻाए सघंदो, सेकेंड में सभिनि ॿारनि वटि वञी सघंदो। बाबा चवंदा न, मूंखे देरी थोरी लॻंदी आहे, जी बाबा त चैतन्य सागर आहे न, बाबा त काथे वञे भी, लेकिन वह जेकी आत्मा खे बाबा चवंदा न कॾहिं कॾहिं कि अगरि साम्हूं वारो कोई ॾाढी सुठे पद पाइण वारी आत्मा हुई त जंहिंमें जेके जेका वो ज्ञान ॿुधा आहिनि उन्हनि में भी बाबा प्रवेश करे साम्हूं वारे तकबीर जगाईंदा आहिनि। त बाबा त चैतन्य ज्ञान सागर आहे न, जड़ थोड़ी आहे, चैतन्य न गायन भी आहे, आत्मा परमात्मा अलग रहे भोकार, त परमात्मा भी ईंदा आहिनि त हुननि सां मिलण आत्माऊं भी ईंदियूं आहिनि, काथा काथा का ॿार ईंदा आहिनि, बाप भी चक्कर लॻाईंदो आहे न। भक्तनि त जाते जाते मंदिर ठाता आहिनि न, जे क्राइस्ट जी जड़ चित्र भी ठाहींदा आहिनि। हाणे उहो त आहे देहदारी, और जो भी आहे ब्रह्मा विष्णु शंकर देहदारी आहिनि, इन्हनि सभिनि खां ऊंचा भगवान, उन्हनि खे पंहिंजो शरीर न आहे, उन्हनि खे त सभी बाप चईंदा न,
परमात्मा गॉड फादर आना असांजो। उन्हनि खे न पंहिंजो स्थूल शरीर आहे न सूक्ष्म शरीर आहे। ईंदा बि आहिनि ज़रूर, कीअं ईंदा आहिनि इहे सभु भुलिजी आहिनि। ईअं त न चईंदासीं न श्री कृष्ण पतित पावन आहे, न, श्री कृष्ण जे शरीर में अची करे बाबा श्री कृष्ण जे शरीर में अची करे न त चईंदासीं श्री कृष्ण पतित पावन आहे, न श्री कृष्ण जे शरीर में अची करे पावन ठाहिनि। तो श्री कृष्ण भगवान वाच्य रॉन्ग आहे बाबा चए। श्री कृष्ण जे मुख द्वारा छा रचे, छा बाबा देवता ई रचे। कल बाबा ॿुधायूं न, मनुष्य खां देवता की कल्पना लागे वार कॾहिं कलयुग जे अंत सतयुग जे आदि संगम युग ते। तो श्री कृष्ण त हूंदो ई सतयुग में, हुते देवता कीअं रचदा। पहिरियों त संगम युग ते बाबा ब्राह्मण रचियो, पर चाहे ब्राह्मण ठही करे पक्का पवित्रता पवित्र धारण करे सभु चाहे देवता ठाहींदासीं, हुनजे लाइ बाबा चवनि था पहिरियों त ब्राह्मण खपनि, हुनजे लाइ ब्रह्मा बि खपे, न त ब्रह्मा जो ऑक्यूपेशन काथे आहे। श्री कृष्ण जो नाम लगाइण सां ब्रह्मा जी बायोग्राफी गुम थी वई आहे। ब्रह्मा जी बायोग्राफी के गुम करे छॾियो अथनि। श्री कृष्ण द्वारा सत्य स्थापन कयो त ब्रह्मा जो ऑक्यूपेशन ई गुम थी वियो आहे। परंतु तव्हां ॿार ॼाणंदा आहियो जो हिते ईंदा आहिनि, बाक़ी जो न ॼाणंदा आहिनि उहे सम्झंदा आहिनि कि इहे हिकु सत्संग आहे। असां त हाणे ॼाणे वरितो आहे न सभु कुझु, त बाक़ी माण्हू त सम्झंदा इहे बि हिकु सत्संग आहे जिते गीता ॿुधाईंदा आहिनि। परंतु हिते गीता केरु ॿुधाईंदो, इहे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो। ज्ञान सागर मोस्ट बिलवेड माता पिता ॿुधाईंदा आहिनि केतिरो मिठो केतिरो प्यारो असांजो शिव बाबा आहे न। बाबा चईंदा आहिनि तव्हां कोई मनुष्य खां मिठो, मनुष्य खे मिठो चई न सघंदा आहियो, छो त हिन समय सभु कड़वा आहिनि। बाप उन्हनि खे पावन ठाहे थो, पोइ जेका जेका पावन ठही जीअं ब्रह्मा बाबा मम्मा दादियूं पावन थी आहिनि त पोइ मिठा मिठा थी आहिनि। त हुज भगवान हुन खां पोइ जो बि मनुष्य थी करे विया, हाणे त उहे सभु पतित आहिनि। जेसि ताईं बाप अची करे पावन न ठाहे त सभु पतित दुखी रहिजी वेंदा आहिनि। जे मनुष्य चईंदा आहिनि कलयुग 1000 वर्ष जो, ये त इम्पॉसिबल आहे। महाभारी लड़ाई साम्हूं बीठी आहे न, मतलब तैयारी त हले थी, काथे काथे लड़ाई शुरू थिए थी, भले धीमी थिए थी। धीमी छो थी थिए, छोकी बाबा चईंदा आहिनि जीअं तव्हांजो पुरुषार्थ हलंदो आहे न, उहा लड़ाई बि जास्ती ऐं धीमी थींदी रहंदी आहे। त लड़ाई बि तेज लॻे हुनजे लाइ असांजो पुरुषार्थ, असांजी राजधानी जी तैयारी बि तेज हुजणी खपे। पूरी तैयार थी वेंदी पोइ लड़ाई बि तेज थी वेंदी। बाबा चईंदा आहिनि महाभारी लड़ाई त साम्हूं बीठी आहे, जंहिंमें मुक्ति जीवन जैसा मुक्ति जीवन मुक्ति जा गेट खोलदा, तेसि ताईं कोई मुक्ति जीवन मुक्ति में न वञी सघंदो। सभु हिते ई भटकता रहंदा आहिनि। जो दुनिया में एॾा माण्हू शरीर छॾनि था, सभिनि जी आत्मा हिते भटकनि थियूं, छो थी वञी सघनि, सिर्फ़ु असांजे कारण। असां जल्दी जल्दी तेज पुरुषार्थ करूं त तेज गति सां महाभारत लड़ाई लॻे त तेज गति सां सभी आत्मायूं मुक्ति धाम में हली वञनि। केॾी वॾी रिस्पॉन्सिबिलिटी आहे न असांजे मथां। कोई मर्दो आहे त बि चईंदा आहिनि स्वर्गवासी थी वियो, परंतु इहे त आहे नर्क। स्वर्ग में त तॾहिं वञे जॾहिं बाप अची राजयुग सिखलाए थी राजैव प्रजापत पाए सघनि, जॾहिं राजैव प्रजापत पाए सघनि। हाणे इहा आहे कमाई। चईंदा आहिनि हिननि कोई कहिड़ी कमाई कई जो एतिरो साहूकार ठहिया। त सत्युग जे देवता आहिनि, कहिड़ी कमाई कयूं कॾहिं कई जो अहिड़ा ठहिया।
जरूर कलयुग जे अंत में थी हूंदी तॾहिं सतयुग में अहिड़ा ठाहिया। हाणे तव्हां ॼाणदा आहियो असां अहिड़ी कमाई करूं था त स्वर्ग जा मालिक ठहींदासीं। जरूर हुनजी रिज़ल्ट तव्हां स्वर्ग में भोगदव न। असां हुनजी रिज़ल्ट स्वर्ग जेको हाणे करूं था हुनजी रिज़ल्ट स्वर्ग में, लेकिन हिन जन्म में बि बाबा चईं न 21 जन्मनि जो वरितो। हाणे त कलयुग ऐं सतयुग जे संगम ते आयो, हुननि खे अलॻि युग करे छॾियो अथनि। सॼा कर्म अकर्म विकर्म जी गति बाप सम्झाईंदा आहिनि। चईंदा आहिनि हे ॿार, हाणे जो कर्म मां तव्हांखे सेखारियां था उहो ई करो। हिनखे कलयुग न चईंदासीं, संगम युग जो कंहिंखे पतो न आहे। हाणे असुल में न सृष्टि जे संगम युग तो हले थो, लेकिन जंहिं बाप खे पहचानियो हुनजे लाइ, जंहिं न पहचानियो हुनजे लाइ न ही कलयुग तो हले। जिते एसी हलदी हूंदी त अगरि एसी वारे कमरे जे बारे में सभिनि खे पतो हूंदो, ठंडी जगह जे बारे में, त उहो वञी करे न जगह ते रहंदा त हुननि जे लाइ गर्मी थोड़ी हूंदी। लेकिन अगरि जेका हुन कमरे में वञनि ई नथा, हुन कमरे जे बारे में पतो ई न आहे त उहो त गर्मी में ई रहंदा न। त वही असांखे पतो लॻी असां अची वियासीं त संगम युग जो आहे, संगम युग ते आहियूं, बाक़ी सभु कलयुग में आहे। जॾहिं सतयुग खां त्रेता हूंदो आहे तॾहिं बि कंहिंखे पतो न हूंदो आहे कि सतयुग त्रेता जो संगम पास थिए थो। ये पुठियां ॻायल आहे कि सतयुग में फलानो राज्य कंदो हुयो, त्रेता में फलानो राज्य कंदो हुयो, द्वापर थियो त देवी देवता वाम मार्ग में हली आहे। ये सभु हाणे तव्हांखे पतो पइजी वेंदो आहे। ये ज्ञान ॿियो कंहिंमें न आहे। तव्हां ही वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी पढ़ंदा आहियो, तव्हां वटि एम ऑब्जेक्ट आहे। जो बि दुनिया में गीता पाठशालायूं आहिनि हुते वेद शास्त्र ॿुधाईंदा आहिनि। एम ऑब्जेक्ट कोई न आहे। स्कूल कॉलेज खे पाठशाला चईंदा आहिनि। उहो पढ़ाई पोइ बि सोर्स ऑफ इनकम आहे न। तव्हां वटि बाबा चईंदा आहिनि तव्हां वटि एम ऑब्जेक्ट आहे, हिन पढ़ाई सां पावन ठही मुक्ति धाम में वञण जी। पोइ हुतां खां पाठ ॿुधाइण सतयुग में ईंदासीं, ताकि सतयुग खां कलयुग ताईं कहिड़ो पाठ वॼाइणो आहे इहो सॼो पतो आहे न हाणे असांखे। तव्हां बादल हिते आया आहियो भरण लाइ, 21 जन्मनि जे लाइ सोर्स ऑफ इनकम ठाहींदा आहियो न, कमाई था रहूं था न। केतिरी ऊची पढ़ाई आहे, जो पढ़ाइण वारो बि ऊच ते ऊच भगवान हिकु आहे, बाक़ी त सभु आहिनि भाउ भेण। ब्रह्मा सरस्वती शंकर पार्वती विष्णु सभु हिननि जा ॿार आहिनि। ॿारनि खे ॿारनि खां वरसो न मिलंदो, वरसो बाप खां मिलंदो आहे। जो जहिड़ो पुरुषार्थ कंदो ओड़ो वरसो मिलंदो। ॿिया पुरुषार्थ केतिरा सहज आहिनि न, ऐं पुरुषार्थ केतिरो सहज आहे। सॉरी बाबा चई त जेतिरो पुरुषार्थ कंदा ओतिरो वरसो पाईंदा। पुरुषार्थ केतिरो सहज आहे, सिर्फ़ु बाप खे यादि करणु। अच्छा, एतिरो ज्ञान न ॿुधाए सघो त 3 पैर पृथ्वी वठी करे नंढे कमरे में गीता पाठशाला खोले छॾो, बोर्ड में लिखी छॾो अची करे बाप खां 21 जन्मनि जे लाइ वरसो वठो। नंढो बोर्ड ई लॻाए छॾियो, उन्हनि में लिखो कि 21 जन्मनि जे लाइ स्वर्ग जी बादशाही तव्हांजो ईश्वर जन्म सिद्ध अधिकार। हुन बोर्ड ते लिखी छॾियो। भल अची करे पुछो, तव्हां जेके माता पिता चईंदा आहियो उहो त ज़रूर स्वर्ग जो रचता आहे न, त तव्हांखे ज़रूर स्वर्ग जो वरसो मिलणो खपे। उहो चईंदा आहिनि निरंतर मूंखे यादि करो ऐं सभिनि खे भुलिजी वञो। इन्हनि सां गॾु रहंदे हुए साम्हूं ॾिसते हुए बुद्धि मथे लॻी रहे बाबा वटि। बाबा चईंदा आहिनि सभु कुझु ॾिसते हुए ॿुधते हुए तुंहिंजी बुद्धि सदा मथे बाबा वटि लॻी रहे। बाबा जो फरमान मिलंदो आहे त सिर ते रखणो खपे न। बाप ऑर्डिनेंस कढंदो आहे, ॿार हाणे विश्व जो धंधो बंदि करो,
ॿियो कोई सां ॻाल्हि न करो, कोई सां मतलब आलतू फालतू ॻाल्हियूं न करणियूं, ॿारनि खे सम्झाइणा आहिनि। ॿाहिरां वारा त हिते सभा में कोई वेही न सघनि, तेसिताईं 7 रोज अची करे न सम्झनि। कहानी है न, इंद्र सभा में इंद्रप्रस्थ में पुखराज परी हिकु पतित मनुष्य खे वठी आई त उनखे सजा मिली हुई। त ये फ़ाइदो न आहे जेसिताईं 7 रोज भट्टी में न पए। भट्टी में स्वस्थ थियण बगैर वेही न सघंदा। हाँ, कोई वॾे माण्हू, कोई वॾा मनुष्य मिलण लाइ ईंदा आहिनि, ॿुधंदा त आहिनि न। सुबुह जो क्लास ॾिसूं त मथां खां पुछी करे श्रीमत सां ॿुधायो, ॾिसंदा आहियूं सुठो आहे, उल्टो न उठाईंदो त हुनखे थोरो पहिरियों सम्झाइबो, पोइ अचण जी छुट्टी ॾियणी खपे। तव्हां सभिनि खे सम्झायो कि असांजो माता पिता आहे जिसो स्वर्ग जा सुख मिलंदा। ये बाप टीचर सतगुरु आहे न, तव्हांखे जीअं 3 इंजन मिलंदा आहिनि, ईअं अहिड़े समय 3 इकट्ठा मिलंदा आहिनि, हुते त अलॻि अलॻि मिलंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि असांखे हाणे जीअं 3 इंजन मिलिया आहिनि, शिव बाबा ऐं मम्मा बाबा। हिन समय 3 इकट्ठा मिलंदा आहिनि, हुते त अलॻि अलॻि मिलंदा आहिनि। पहिरियों बाप, पोइ टीचर ऐं वृद्ध अवस्था में गुरु कंदा आहिनि। सॉरी, हिते बाबा चवनि था ॾिसो शिव बाबा ही तुंहिंजो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। त इहे जीअं पहिरियों भक्ति मार्ग में त पहिरियों बाप, पोइ टीचर, पोइ वृद्ध अवस्था में गुरु मिलंदो आहे। हाणे त असांखे 3 इंजन, 3 संबंध हिकु साथ ई मिलिया आहिनि। असांजो बाप ठही बाबा पालना बि करनि था, टीचर ठही शिक्षा बि ॾियनि था, सतगुरु ठही वरदान बि ॾियनि था न। बाबा चवनि था तव्हां हाणे कंहिंजी परवरिश जे हेठां आहियो, शिव बाबा जी। शिव जी तव्हां वटि जो कुझु बि आहे उहो शिव बाबा खे अर्पण कयो अथव न। तव्हांजी परवरिश जीअं शिव बाबा जी भंडारे सां थिए थी न, तव्हां पंहिंजो सभु कुझु शिव बाबा खे दान कयो अथव। हाणे हुननि सां ई तव्हां पलदा आहियो न, केतिरो पवित्र अन्न मिलंदो आहे। ईअं कॾहिं थींदो न आहे जो कोई धर्म दान करे उन सां ई हुनजी परवरिश थिए। उहो त जेके दान कंदा आहिनि उहो खाई छॾंदा आहिनि। हिते त शिव बाबा खे ॾींदा आहियो त केतिरो पवित्र ठही वेंदा आहिनि। हिन सां तव्हांजी ही परवरिश थींदी रहंदी आहे न। बाबा चवनि था, ॿार चवंदा आहिनि घर में रही करे ईअं सम्झो सभु बाबा जो आहे, ईअं सम्झी खाईंदा आहियो त हू बहु त शिव बाबा जे भंडारे सां जीअं खाओ था, सभु कुझु बाबा खे ॾेई करे शिव बाबा जी सम्झी करे खाओ, त जेसां हुननि जी भंडारे सां खाऊं था न। बाबा चवंदा आहिनि हिन में कोई ममत्व न हुजणो खपे। बाप जो सम्झंदा आहिनि, बाप जो ॾिनल आहे, बाप खे अर्पण कयो आहे, हुननि जे हुकुम सां खाऊं था न। भले वियो घर में, परंतु शिव बाबा जे भंडारे सां खाओ। चवंदा आहियो न तव्हां सां ई खाऊं, तव्हां सां ई घुमूं। बाबा बाबा चवण सां हुननि सां योग लॻाईंदा रहंदा आहियो न। बाबा बाबा चवण सां हुननि सां योग लॻल हूंदो मन में, अगरि दिलि सां चओ, ॿाहिरां चओ न, दिलि सां चओ। जे कंहिंजी चीज हूंदी आहे त बुद्धि में सम्झ सां चवंदा आहियूं न, हुनखे कॾहिं पंहिंजो सम्झदासीं भुलिजी करे बि चवंदासीं न न न हुन मूंखे ॾिनी अथई, कहिड़ो सुठी रीति हुनजी ध्यानु रखंदा आहियो, न भई टुटी न वञे, भई ॾिनो अथई यूज़ करण लाइ। इहे असांखे सम्झ सां चऊं कि हा इहे त बाबा जो, मुंहिंजो न आहे। बाबा ये खाऊं, बाबा एतिरा पैसा वठूं, बाबा खणी करे वठूं, हीअं करूं, एवर हेल्दी, पोइ एवर हेल्दी ठही वेंदो। बाबा जो सम्झण सां खाइण सां ई एवर हेल्दी ठही वेंदो, केॾी वॾी ॻाल्हि आहे न। अगरि कंहिंखे एवर हेल्दी ठहिणो आहे त मुख सां त माण्हू चवंदा आहिनि सभु भॻवान जो ॾिनल आहे, लेकिन असां हिनखे प्रैक्टिकल में जीवन में सम्झी करे पोइ यूज़ करो, ही सभु भॻवान जे ॾिनल आहे।
असां सभु कुछ भगवान जी घर सां खाईंदासीं त भगवान जी चीज खाइण से कोई बीमार थोड़ी थींदा। माण्हू बीमारी में भी चईंदा न खाओ खाओ गुरु जो लंगर खाओ सब ठीक थी वेंदो, भले मना भी हुजे त भी खाईंदे। हिते बाबा बाबा जो चए थो तव्हां पंहिंजी घर गृहस्थी में ही रहंदे सभु कुछ मुंहिंजो सम्झो, सिर्फ़ हुन मधुबन सेंटर या गुरुद्वारा मंदिरनि ते ही छो था सम्झो। फिर चईंदा आहियूं ये सभु भगवान ॾिनो अथई त प्रैक्टिकल सम्झो न। बाबा चईंदा आहिनि न त एवर हेल्दी थी वेंदो या हेल्दी थियण जो सैनिटोरियम सैनिटोरियम हुन सैनिटोरियम सॼी आयु थोड़ी रहंदी, हुन सैनिटोरियम में सॼी आयु थोड़ी रहंदी, मतलब उहा कंदा आहिनि न जाते बीमारी जे समय माण्हुनि खे रखंदा आहिनि थोरो समय जेसिताईं हेल्दी थियनि, त बाबा चवनि था ये हेल्दी थियण जी सैनिटोरियम मतलब तव्हांखे काॾे माण्हू त बीमारी में किथे अलॻि जगह ते रखते हैं जाते वो ठीक थे, हुन सैनिटोरियम में सॼी आयु थोड़ी रहंदा आहिनि, थोरो टाइम रही करे ठीक थी करे हली वञे वरी बीमार थी वञे त वरी वञिणो पवंदो। ये त सदाई असां हिन स्मृति में रहूं त सदाई सैनिटोरियम में आहियूं। हिते तव्हां वेठा आहियो एवर हेल्दी 21 जन्मनि जे लाइ ठहींदा आहियो न, हिते तव्हां ईंदा आहियो कीअं लाइ अधु कलाक लाइ एवर हेल्दी वेल्दी एवर हैप्पी थियण लाइ ईंदा आहियो न, हिन ख़्यालात सां ईंदा आहियो। हिते हवा खाइण व तीर्थ करण न ईंदा आहियो, हिते ईंदा आहियो शिव बाबा वटि ईंदा आहियो न। बाप बि ईंदा आहिनि पराए देश पराए तन में, गीता जो ॻायल आहे कुझु त राइट हूंदो न, आह्वान कंदा न, आह्वान कंदा आहिनि बाप जे अचण जे लाइ त ज़रूर हुननि खे पतित खां पावन ठाहिण लाइ अचणो पए। पतित न परम धाम में हुननि वटि वञी सघंदा आहिनि, पतित न परम धाम में हुननि वटि वञी सघंदा आहिनि, पावन थियण लाइ बाबा खे अचणो पए न मथां खां, कोई पतित आत्मा थोड़ी रहंदी बाबा वटि कि बाबा सके पावन ठाहियो। बाबा चईंदा आहिनि न वञी सघंदी आहे, हर भक्त जी आत्मा पुकारदी आहे कि बाबा तव्हां अचो, बाबा तव्हां अचो। बाप चईंदा आहिनि मां ईंदो आहियां सभिनि जी गति सदगति करण, सर्व जे मथां दया करण वारो सर्व दया हिकु बाप ई आहिनि। कहिड़ी दया कंदा आहिनि, श्रीमद ॾींदा आहिनि न असांखे, केॾी वॾी दया आहे कि बाबा सभिनि खे श्रेष्ठ मत ॾियण पतित दुनिया में ईंदा आहिनि। श्रीमत त मशहूर आहे न, जिते हलण सां श्रेष्ठता स्वर्ग जा मालिक थी वेंदा आहिनि। पोइ जो जेतिरो डायरेक्शन ते हले कोई तकलीफ़ त न ॾींदा आहिनि, हठियो करण अथवा तीर्थ ते धक्का खाइण जी बाबा तकलीफ़ ॾींदा आहिनि। अमेरिका हुजे फिलिपिन हुजे काथे भी आयो बाबा चवनि था, बाबा चईंदा न 7 ॾींहं जो कोर्स करो ऐं घर गृहस्थी में रही करे मुरली मिले थी त पढ़दा रहो। बाबा चए तो फिलिपिन हुजे अमेरिका हुजे काथे भी हुजे गृहस्थ व्यवहार में रहणो ई है न, काथे भी आयो गृहस्थ व्यवहार में त रहणो खपे न, परंतु रहंदे हुए बाबा चवनि था कमल पुष्प समान पवित्र रहणो, जनक जो मिसाल आहे न, तव्हांजो आहे राजयोग, उहो त चईंदा स्वर्ग जो सुख त कागज के समान आहे, परंतु भारत जो राजयोग त मशहूर आहे न, इनखे कोई ॼाणदो न आहे। प्राचीन योग त प्राचीन बाप ही सिखाईंदा न, गीता वेद शास्त्र आदि सब भक्ति मार्ग जी सामग्री आहे, जार खे पूरो थियणो ही आहे, पोइ हिन झाड़ खे सब्ज थियणो आहे। झाड़ पहिरियों पूरो सड़ी करे जर्जरी थी वेंदो, पोइ सब्ज हरो भरो भी थी वेंदो,
तथा आया आहियो माता पिता वटि रिफ्रेश थियण, घड़ी घड़ी ईंदा आहियो, शुद्धि सम्मुख मज़ो ईंदो आहे न। हिते सदा जे लाइ त वेही न सघंदा आहियो, न लॉ न आहे। पंहिंजो ग्रस्त व्यवहार बि ॿारनि खे संभालणो आहे न, ज़रूर आहे। बाक़ी पाठशाला जो ॾाढी वृद्धि खे पाईंदी आहे। विघ्न आदि न पवनि त ही ॾाढी वधंदी वञे। ये विघ्न आदि न पवनि त इहा ॾाढी वधी वञे। हिन करे विघ्न पईंदा रहंदा आहिनि कि न वधनि। 5000 इकट्ठा वेही कीअं पढ़ंदा, हिन करे लिमिट आहे। हिन करे बाप सम्मुख ॾिसी बि, जेके बाप सम्मुख ॾिसी बि सघनि, 5000 इकट्ठा वेही कीअं पढ़ंदा, हिन करे लिमिट आहे, ताकि बाबा सभिनि खे ॾिसी तो सघनि। बाप ॾिसंदा त आत्माउनि खे, शरीरनि खे थोड़ी बाबा ॾिसंदा आहिनि। बाबा त सभिनी आत्माउनि खे ॾिसंदा आहिनि। त बाबा चवनि था जोर सां ॾिसंदा त उन्हनि जो बि शरीर भुलिजी वेंदो। अगर बाबा सभिनि खे जोर सां ॾिसंदा त सभिनि खे बि पंहिंजो शरीर भुलिजी वेंदो न। चुंबक आहे न, त जीअं अनकॉन्शियस थी वेंदा आहिनि सभु। अगर असां पंहिंजे देहभान खे नथा भुलिजी सघूं, लेकिन बाबा अगर सभिनि खे जोर सां ॾिसंदा आहिनि त सभी बि पंहिंजो शरीर जो भान भुलिजी वेंदा आहिनि। सभी जीअं त अनकॉन्शियस थी वेंदा आहिनि, सभिनि खे पंहिंजो आत्मिक भान रहंदो आहे। अच्छा, मीठे मीठे सिकिले जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो याद प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य ॻाल्हि, ऊंची मंजिल ते वञण जे लाइ बाप टीचर गुरु जे रूप में असांखे 3 इंजन मिलिया आहिनि। सदा हिन स्मृति सां अॻियां वधंदा रहो। कॾहिं बाबा खे यादि करो, बाबा कीअं असांजी देखभाल करनि था, असांखे वरसो था ॾियनि। कॾहिं टीचर खे यादि करो, टीचर असांखे केॾी सारी शिक्षा ॾिनी अथई, आदि मध्य अंत जो। कॾहिं सतगुरु खे यादि करो, असांखे केॾा सारा वरदान बाबा ॾिना अथई। त स्मृति में रखी सदा अॻियां वधंदा रहो। ॿियो आहे बुद्धि सां सभु कुझु बाप खे हवाले कर। हुननि जी परवरिश जे हेठां पलणो आहे। असांखे ॾाढो मिठो पावन थियणो आहे। पतितपने जो कड़वोपन कढी ॾियणो आहे। असांखे वरदान अनुभवनि जी संपन्नता द्वारा सदा उमंग उल्लास में रहण वारा मास्टर आलमाइटी अथॉरिटी ठहो। बाबा चवनि था अनुभव वॾे से वॾी अथॉरिटी आहे। हर गुण, हर शक्ति, हर ज्ञान जे पॉइंट जे अनुभव में संपन्न ठहो त चेहरे ते सदा उमंग उल्लास जी चमक ॾेखारण में ॾींदी। अनुभव वॾे से वॾी अथॉरिटी आहे। हर गुण, हर शक्ति, हर ज्ञान जी पॉइंट जे अनुभव में संपन्न ठहो। हर गुण, हर शक्ति, हर ज्ञान जी पॉइंट से संपन्न ठहो त असांजे चेहरे ते कहिड़ी चमक ईंदी, उमंग उल्लास जी। हाणे ॿुधण ॿुधाइण सां गॾु गॾु अनुभवी मूर्त ठहिण जो विशेष पाठ ॿुधायो। अनुभव जी अथॉरिटी वारा स्वयं की सदा भरपूर आत्मा अनुभव कंदा। जे बीज भरपूर हूंदो आहे, ईअं ई ज्ञान गुण शक्ति सभिनि में भरपूर हुजण जे कारण मास्टर आलमाइटी अथॉरिटी ठही वेंदो। जे बीज भरपूर हूंदो आहे, हीअ ज्ञान गुण शक्ति सभिनि में भरपूर थियण सां मास्टर आलमाइटी अथॉरिटी वारा ठही वेंदासीं। स्लोगन आहे अमृत वेलो विशेष प्रभु पालना जी वेला है।
वेला आहे इन जे महत्व खे ॼाणे पूरो लाभ वठो। बाबा जी न सुबुह सुबुह जो मां पंहिंजे ॿारनि जी पालना करे उन्हनि खे खाराए पीआरे तैयार करे सॼे ॾींहं में खेॾण लाइ मोकिलंदो। त अमृत वेलो स्वयं शिव बाबा ब्रह्मा मां असांजी पालना करण ईंदा आहिनि, असांजी आत्मा खे ज्ञान गुण शक्तियुनि सां श्रृंगारण भरपूर करण ईंदा आहिनि। सॼे ॾींहं जे लाइ असांजी आत्मा में शक्ति भरण ईंदा आहिनि ताकि सॼो ॾींहुं असांजो निर्विघ्न रहे। बाबा जी यादि में रही करे न संगम हुजे, हर सेकेंड बाबा सां गॾु रही मौज में रहो। हिन जे लाइ रोज सुबुह जो अमृत वेलो वैसे त 2 खां 5 थींदो आहे, कहिड़े समय बि उथो। अगरि 4 खां 5 करो त बि ठीकु आहे, 4 खां पौणे 5 करो, 10 मिंट करो, 15 मिंट करो, केतिरो मिंट बि करो, लेकिन हिन स्मृति सां कजो कि हाणे माता पिता मुंहिंजी मूंखे पालना, मूंखे ज्ञान गुण शक्ति वरनि था, मूंखे श्रृंगारनि था, मुंहिंजी आत्मा में शक्ति वरनि था ताकि सॼो ॾींहुं मुंहिंजो निर्विघ्न रहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।